ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। पवित्रता जी संपूर्ण स्टेज छा हूंदी आहे। 25/6/77 जा महावाक्य आहिनि। बाप दादा सभी ॿारनि जी विशेष 2 ॻाल्हियूं ॾिसनि पिया। हर हिकु आत्मा यथा योग्य तथा यथाशक्ति ऑनेस्ट ऐं होलीएस्ट केस ताईं ठहिया आहिनि। हर हिकु आत्मा यथा योग्य तथा यथाशक्ति ऑनेस्ट अर्थात ईमानदार ऐं होलीएस्ट अर्थात परम पूज्य के ठहींदो, जंहिंजी आत्मा जे स्वरूप में भी पूजा थिए ऐं जंहिंजी शरीर जे रूप में भी देवी देवताउनि जे रूप में भी पूजा थिए। हर कर्म जी विधि पूर्वक उनखे असां परम पूज्य चईंदा आहियूं। त केस ताईं असां ठहिया आहियूं, इहे बाप दादा ॾिसनि पिया। त अॼु असांखे चेक करिणो आहे मां केतिरी ऑनेस्ट ऐं होलीएस्ट ठही आहियां। मां आत्मा, हर हिकु पुरुषार्थी आत्मा बाप जे संबंध में ऑनेस्ट अर्थात बाप सां ईमानदार सच्ची दिलि वारा ठहिण जो लक्ष्य रखी हलनि था न। लेकिन ऑनेस्ट ठहिण में भी नंबरवार आहिनि। पहिरें नंबर जेतिरो ऑनेस्ट हूंदो ओतिरो ई होलीएस्ट भी हूंदो। होलीएस्ट ठहिण जी मुख्य ॻाल्हि आहे बाप सां सचो ठहिणु। होलीएस्ट ठहिण जी मुख्य ॻाल्हि छा आहे? बाप सां सचो ठहिणु। त असां केतिरो बाप सां सचा आहियूं, इहे असांखे बाबा खे ॿुधाइणो आहे न। असांजे संकल्प में अञा ताईं केतिरो व्यर्थ आहे, नेगेटिव आहे, विकारी आहिनि। असांजा बुद्धि में अञा केसि ताईं आसुरी मत आहे। अञा ताईं असांजा संस्कार केतिरा आसुरी स्वभाव संस्कार आहिनि। ख़ुदि खे चेक करे बाबा खे न जेतिरो असां सची दिलि सां ॿुधाईंदासीं न, बाबा मूंखे अञा ताईं ईअं संकल्प ईंदा आहिनि, अञा ताईं मुंहिंजी इहा मत हले थी जीवन में, अञा ताईं मुंहिंजी संस्कार वियो न आहे, ओतिरो बाबा न असांखे दृष्टि ॾींदो आहे। जॾहिं बि असां बाप दादा जे साम्हूं वियूं न, अगरि तव्हां वटि बाबा जी चित्र हुजे, ब्रह्मा बाबा जे शरीर में शिव बाबा मतिलबु बाप दादा जी, त बाप दादा जी तस्वीर जे अॻियां ई वेही करे सची दिलि सां पंहिंजो चार्ट ॿुधाए करे रोज़ असां बाप दादा खां दृष्टि वठूं। जीअं त बाप दादा मूंखे दृष्टि ॾियनि था ऐं मुंहिंजी आत्मा सां इहे सभु विकार, बुराई, कमी, कमज़ोरी, जो बि आसुरीपनो रहियल आहे, उहो सभु ख़तमु थो थींदो वञे। बसि मां बाबा खे ॾिनो, बाबा मूंखे दृष्टि ॾिए थो कि मां परम पूज्य ठहींदी थी वञां। त जेतिरो असां सचो थींदा वेंदासीं न, ओतिरो असां होलीएस्ट थींदा वेंदासीं। ऑनेस्ट आत्मा ई परम पूज्य ठही सघंदी आहे। छो जी परम पूज्य अर्थात हिकदमि शुद्ध आत्मा। त हिकदमि शुद्ध आत्मा ठहिण लाइ, हिकदमि पवित्र आत्मा ठहिण लाइ, सभु म्यूट बटन दबायो। हिकदमि शुद्ध ऐं हिकदमि पवित्र आत्मा ठहिण लाइ असांखे छा करिणो पवंदो? बाबा सां गॾु सचो रहणो पवंदो। अर्थात बाबा खे पंहिंजो हर संकल्प, बोल, कर्म, पंहिंजो स्वभाव, संस्कार सभु कुझु सच्चाई सां ॿुधाए छॾो। तव्हांखे कंहिं ॻाल्हि जो दुख थींदो आहे, टेंशन थींदी आहे, परेशानी थींदी आहे, बोझ थींदो आहे, ये सभु ॿुधाइणो। सिर्फ़ु ब्रह्मचार्य धारण करणु ये प्योरिटी जी हाईएस्ट स्टेज न आहे। लेकिन प्योरिटी अर्थात रियलिटी ऐं सच्चाई। जेतिरो ॾिसो ॿार बि अगरि दैहिक संबंधनि में जो ॿार हूंदा आहिनि,
अगरि ॿार बि माउ पीउ सां जेतिरो सची दिलि सां हले न, सच्चाई ॿुधाए, भई मूंखां पढ़ाई नथी थिए, मूंखां हीअ कमु नथो थिए, मुंहिंजो मनु नथो लॻे, ओतिरो माउ पीउ बि सहज रीति ॿार जी मदद करण लाइ उन तरीक़े सां उन जी मदद करे सघंदा आहिनि। हा, अगरि ॿार ॿुधाए ई न कॾहिं छा कॾहिं छा कॾहिं छा, त माउ पीउ बि उन रीति ॿार जी मदद न करे सघंदा आहिनि। त असांखे बि आहे न, चलो देहिक माउ पीउ त डांटदा, उल्टो सुल्टो चईंदा, उहो चईंदो मूंखां पढ़ाई नथी पुॼे, उहो डांटदा, लेकिन इहो पीउ त असांखे डांटदो बि न आहे। हिन अगरि परमात्मा बाबा खे असां चऊं बाबा मूंखां त इहे सुभाउ संस्कार नथो निकिरे, त हू पंहिंजी शक्ति सां असांजी मदद कंदा आहिनि न। त ॾिसो, अहिड़ो पीउ, अहिड़ो टीचर, अहिड़ो सतगुरु, जेके भई तव्हांजो ॿारु अगरि तव्हांखे चए मूंखां नथो पढ़णु पुॼे, नथो इहो कमु करणु पुॼे, त देख माउ पीउ त कलयुगी माउ पीउ त डांटदा, मारदा, उल्टो सुल्टो शब्द चईंदा, टेंशन खणंदा, ॿियो ई उल्टो सुल्टो चईंदा। लेकिन इहो पीउ त असांखे चईंदो आहे तव्हां सच ॿुधायो, मां तव्हांजी सभु कमी कमज़ोरियुनि खे दूरि करण में तव्हांजी मदद कंदुमि। त बाबा चवनि था प्योरिटी जी हाईएस्ट स्टेज छा आहे? रियलिटी अर्थात सच्चाई। अहिड़ी सच्ची दिलि वारा, दिलि वारे बाप जे दिलि तख़्त नशीन हूंदा आहिनि। अहिड़ी सच्ची दिलि वारा, दिलि वारे बाप जे दिलि तख़्त नशीन थींदा आहिनि। ऐं दिलि तख़्त नशीन ॿार ई स्व राज्य अधिकारी ऐं भविष्य में राज तख़्त जे नशीन थींदा आहिनि। हाणे असांखे छा करिणो आहे? बाबा सां सच्चो रहणो आहे। सची दिलि वारा बाबा जी दिलि में रहंदा आहिनि। दिलि वारा ई भविष्य में छा ठहींदा? राज्य तख़्त नशीन ठहींदा। त केॾी ई सहज ॻाल्हि आहे। सिर्फ़ु सच्चाई सां बाबा खे सभु कुझु ॿुधाईंदा वञो, सच्चाई सां बाबा जो चयो मंदा हलो, पुरुषारत कंदा हलो, त बाबा असांखे ॿुधाइनि था ऑनेस्ट में बि नंबर वार आहिनि। त पहिरियां ॿार कहिड़ा आहिनि ऑनेस्ट में? जो सच्ची दिलि सां बाबा खे ॿुधाईंदा आहिनि। ॿियो बाबा चवनि था ऑनेस्ट अर्थात ईमानदार। उनखे चइबो आहे जो बाप जे प्राप्त हुए खज़ाने खे बाप जे डायरेक्शन बिना कंहिं बि कार्य में न लॻाइनि। हिकु त ऑनेस्ट अर्थात सच्चाई सफ़ाई। ॿिया ऑनेस्ट ॿार जेका हूंदा न, उहा बाबा जो जेको खज़ानो हूंदो न ज्ञान गुण शक्तियुनि जो, उहा ईअं ई कंहिंखे न ॾींदा। हमेशह बाबा जी डायरेक्शन अनुसार ई ॾींदा। अगरि मनमत ऐं परमत प्रमाण समय खे बाबा जा असांखे खज़ाना कहिड़ा मिलिया आहिनि? हिकु त संगम युग जो इहे समय, ज्ञान जो खज़ानो, गुणनि जो खज़ानो। त ॿियो त ज्ञान जो खज़ानो वाणी सां ॾींदासीं त वाणी। त अगरि असां मनमत ऐं परमत प्रमाण समय खे, वाणी खे, कर्म खे, श्वास खे, संकल्प खे परमत व संग दोष में व्यर्थ गवायो, स्वचिंतन जे बजाए पर चिंतन कंदा आहियूं, स्वमान जे बजाए कहिड़े बि प्रकार जे अभिमान में अची वेंदा आहियूं, इन प्रकार सां श्रीमत जे विरुद्ध अर्थात श्रीमत जे बदिले मनमत जे आधार ते हलंदा आहियूं, उनखे ऑनेस्ट व ईमानदार न चईंदासीं। बाबा चवनि था ॿियो पॉइंट ऑनेस्ट में छा था ॿुधाइनि बाबा? कि ऑनेस्ट आत्मा कॾहिं बि मुंहिंजे ॾिनल हुए खज़ाने खे मनमत ऐं परमत प्रमाण यूज़ न कंदी।
अगर मनमत ऐं परमत प्रमाण समय खे, वाणी खे, कर्म खे, श्वास खे, संकल्प खे परमत व संग दोष में व्यर्थ गवाईंदा आहियूं असां। स्वचिंतन जे बजाय अगरि असां पर चिंतन कंदा आहियूं, स्वमान जे बजाय कहिड़े बि प्रकार जे अभिमान में अची वेंदा आहियूं, इन प्रकार सां श्रीमत जे विरुद्ध अर्थात श्रीमत जे बदिले मनमत जे आधार ते हलंदा आहियूं त उनखे ऑनेस्ट अर्थात ईमानदार न चईंदासीं। ये सभु खज़ाना बाप दादा विश्व कल्याण जी सेवा अर्थ असांखे ॾिना अथई। त जे कार्य अर्थ ॾिना अथई न, हुन कार्य जे बजाय अगरि अन्य कार्य में लॻाईंदा आहियूं असां, जीअं पंहिंजे समय खे, वाणी खे, कर्म खे, श्वास खे, संकल्प खे असां अगरि कंहिंजे कल्याण जे बजाय अकल्याण अर्थ लॻायो त पोइ बाबा चवंदा आहिनि त इहो थी वियो अमानत में ख़यानत। त हाणे असां पंहिंजो समय, वाणी, कर्म, श्वास, संकल्प खे असांखे ॿियनि स्व ऐं ॿियनि जे कल्याण जे अर्थ ई यूज़ करिणो आहे। हीअं न असां पंहिंजो समय निंदा में, पर चिंतन में या कंहिंजे लाइ उल्टो सुल्टो सोचण में लॻायूं था, या ईअं लॻायूं था असां समय ऐं संकल्प ईअं था सोचूं हीअं न थी वञे, हीअं न थी वञे, वरी हीअं न थी वञे, वरी हीअं न थी वञे। न, सभु कुझु सुठो थींदो। त बाबा चवनि था इहे सभु खज़ाना बाप दादा जो ॾिना अथई, इहे विश्व कल्याण अर्थ ॾिना अथई, त हिनखे हुन में लॻाइणो आहे। हिन करे सभिनि खां वॾे ते वॾी प्योरिटी जी स्टेज आहे ऑनेस्ट ठहिणु। त बाबा चवनि था ऑनेस्ट सिर्फ़ु इहो न आहे ब्रह्मचारी पालन कई, असां त पवित्र रहंदा आहियूं, लसन प्याज न खाईंदा आहियूं, सिर्फ़ु इहो ई न आहे। प्योरिटी में असली प्योरिटी आहे पूरो पूरो ऑनेस्ट ठहिणु, अर्थात पंहिंजो सचो चार्ट बि ॿुधाइणु ऐं बाबा जे ॾिनल खज़ाने खे कॾहिं बि कंहिंजे अकल्याण जे कार्य में न लॻाइणु। बाबा त चईंदा आहिनि आलस्य अलबेलोपन बि अपवित्रता आहे, व्यर्थ सोचण बि अपवित्रता आहे। त पवित्रता जी संपूर्ण स्टेज बाबा असांखे ॿुधाइनि था। ऑनेस्ट जो टियों लक्षण छा हूंदो? त जेकी ऑनेस्ट आत्मा हूंदी, हिकु त उहा सची दिलि वारी हूंदी, सचाई सफ़ाई हूंदी। ॿी ऑनेस्ट आत्मा कॾहिं बि बाबा जे खज़ाने खे वेस्ट न कंदी। हाणे टियों लक्षण छा आहे ऑनेस्ट आत्मा में? उहा सर्व जे प्रति शुभ भावना ऐं श्रेष्ठ कामना वारी हूंदी। त असांखे चेक करिणो आहे मां सर्व जे प्रति, आतंकवादी जे प्रति शुभ भावना करे सघंदा आहियो? असां चऊं हा मां सभिनि जे मथां करे सघंदी आहियां। जेका हिन दुनिया में ग़लति कमु कंदा आहिनि, अहिड़े माण्हुनि जे लाइ असां शुभ भावना, श्रेष्ठ कामना करे सघंदा आहियूं। इहे ख़ुदि खे चेक करो। आए दिन माण्हू न्यूज़ ॿुधाईंदा आहिनि, कंहिंजे न कंहिंजे बारे में ॿुधाईंदा आहिनि, फलानो ईअं कंदो आहे, फलानी अहिड़ी आहे। ख़ुदि जे लाइ बि शुभ भावना रखो कि मां इहो परिवर्तन थी वेंदो, मां बि ऑनेस्ट आत्मा थी वेंदमि। अगरि असां में न आहे त बाबा चवनि था स्व ऐं सर्व जे प्रति शुभ भावना ऐं श्रेष्ठ कामना करे सघंदा आहियो। कि दुनिया में एॾो ग़लति कमु करण वारा आहिनि, हुननि जे लाइ बि असां सुठो सोचे सघंदा आहियूं कि इहा बि वीचारा बुराई खां मुक्त थी वञे, इहा आत्मा बि बुरे स्वभाव संस्कारनि खां, बुरी आदतनि खां, विकारनि सां मुक्त थी वञे, इहा बि आत्मा हाणे कोई ग़लति कमु न करे। त टियों लक्षण छा आहे ऑनेस्ट जो? शुभ भावना, शुभकामना।
चौथो आहे ऑनेस्ट अर्थात सदा संकल्प बोल व कर्म द्वारा सदा निमित्त ऐं निर्माण। ऑनेस्ट आत्मा केरु हूंदी जो पंहिंजे संकल्प बोल कर्म में निमित्त ऐं निर्माण हूंदी। निमित्त अर्थात मूंखे इहो कमु बाबा ॾिनो अथई, मूंखे मुंहिंजी इच्छा न आहे, लेकिन मूंखे बाबा हीअ घर में विहारियो अथई। बाबा हिन घर में जेकी बि सेवा असांखे आहे, जेको बि सुबुह खां राति ताईं असां कर्म कंदा आहियूं, हीअ बाबा मूंखे ॾिनी अथई, मां निमित्त आहियां। ऐं निर्माण थी करे कमु करो, मान जी इच्छा न रखो, है न, मान जी इच्छा न रखो। ऐं किथे किथे असांखे झुकणो बि पवंदो आहे न पंहिंजी असां, लेकिन बाबा जी श्रीमत जी विरुद्ध कोई कमु न करिणो, हुन में न झुकणो, लेकिन किथे किथे कंहिंसां ठही करे एडजस्ट थी करे हलणो आहे न। कोई असांजी निंदा ग्लानी बि करे त बि असां चलो ठीकु आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, असां हुनखे पंहिंजो नंढो भाउ सम्झी करे असां ई हुनजे अॻियां झुकी करे हुन सां ॻाल्हायूं, संबंध व्यवहार में अचूं। अगरि असांखे रोज़ु कमु पए थो, हीअं न असां ज़बरदस्ती ॿियनि सां वञी संबंध जोड़ो, थींदो आहे न कॾहिं कॾहिं घर में या संबंधनि में, कॾहिं कॾहिं कोई कंहिंसां रोज़ु कमु बि हूंदो आहे, लेकिन उहा असांजी निंदा कंदा आहिनि त असां सोचंदा आहियूं मां छो झुकां। त हिन में असांखे निर्माण थी करे हलणो, त शुद्ध संबंध में रहूं था, कमु आहे, तॾहिं त पतो लॻंदो न ज्ञानी आहियूं, योगी आहियूं। पंजी ॻाल्हि आहे ऑनेस्ट अर्थात हर क़दम में समृद्ध स्थिति जो अनुभव करणो आहे। ऑनेस्ट अर्थात हर कदम में समृद्ध स्थिति जो अनुभव करणु, मतिलबु शक्तिशाली स्थिति। जो आत्मा सच्ची हूंदी आहे न, उनखे कॾहिं बि कमज़ोरी न हूंदी, वो हमेशा शक्तिशाली स्थिति में रहंदी। सदा हर संकल्प में बाप जे साथ ऐं सहयोग जे हथ जो अनुभव थिए। ऑनेस्ट अर्थात हर कदम में समृद्ध स्थिति, सदा हर संकल्प में बाप जो साथ हुजे ऐं बाबा जे सहयोग जो हथ बि हुजे, अनुभव थिए। मतिलबु बाबा मूंसां गॾु आहे बि ऐं बाबा मूंखे हिन कम में मदद बि करनि था, सहयोग बि करनि था, ईअं अनुभव थिए त सम्झो असां सचा आहियूं, तॾहिं बाबा असां सां गॾु आहे। वैसे त बाबा सभिनि सां ई साथ निभाइणु चाहींदा आहिनि, लेकिन अगरि कोई ॿार सचो हूंदो त ई त हुनजी मन में बाबा जी यादि ठहिरी सघंदी न, छो जो बाबा त हिकु आत्मा आहे। बाबा जी मदद वठण लाइ असांखे संकल्प शक्ति खे यूज़ करिणो पवंदो न। जेसिताईं असांजी सची दिलि न हूंदी, असां बाबा सां सचा न रहंदासीं, तेसिताईं असांजे मन में बाबा जी यादि ठहिरी न सघंदी। जॾहिं मन में यादि न ईंदी त बुद्धि कीअं लॻंदी, बुद्धि न लॻंदी त बाबा सां सहयोग कीअं वठी सघंदासीं। त ऑनेस्ट आत्मा सदा बाप जो साथ ऐं सहयोग जो हथ अनुभव कंदी आहे। छठो पॉइंट आहे ऑनेस्ट अर्थात हर कदम में चढ़ती कला जो अनुभव करे। हर कदम में ऑनेस्ट आत्मा ख़ुदि जी आत्मिक स्थिति अॻियां ई वधंदी वेंदी, ईअं अनुभव कंदी। सतो पॉइंट आहे ऑनेस्ट अर्थात जीअं बाप जो आहे, जहिड़ो आहे बाप ॿारनि जे अॻियां प्रत्यक्ष आहे न, उहो ई ऑनेस्ट ॿार जो आहे, जहिड़ो आहे, ओड़ो बाप जे अॻियां स्वयं खे प्रत्यक्ष करे। तव्हां जहिड़ा बि आहियो न, अमृत वेला कंदा आहियो न कंदा आहियो, रोज़ु मुरली ॿुधंदा आहियो न ॿुधंदा आहियो, सेंटर वेंदा आहियो न वेंदा आहियो, लसन प्याज खाईंदा आहियो न खाईंदा आहियो, ॿाहिरां जो खाईंदा आहियो न खाईंदा आहियो, पवित्र रहंदा आहियो न रहंदा आहियो, जो बि आहियो, जेतिरी बि तव्हां धारणा करे सघो था, जो बि तव्हां में विकार पूरी रीति छॾिया आहिनि न छॾिया आहिनि, क्रोध ईंदो आहे त बाबा खे सचो सचो चाट ॾेई छॾियो। बाबा जे ज्ञान, बाबा जी श्रीमत असां ॼाणे वरिती कि असांखे पंहिंजो पीउ छा थो चए,
कि तव्हांखे ईअं ईअं करिणो आहे, लेकिन हुन मां तव्हां केतिरो धारण करे सघो था, केतिरो तव्हांखे धारणा थी आहे, इच्छा आहे लेकिन करे नथा सघो या करण ई न चाहींदा आहियो। जो बि आहे बाबा जे अॻियां जो तव्हां ॿारनि में जो तव्हांजा सुभाउ संस्कार आदतियूं आहिनि, अञा रावण जी ॿियूं आहिनि ऐं तव्हां छॾण बि नथा चाहियो, उहो बि बाबा खे ॿुधाए छॾियो। त छा थींदो? बाबा चईं न मुंहिंजा त सभु ॿार आहिनि। भई हिकु बार असां आत्मा सम्झी करे परमात्मा खे पहचानो, इहे ई सभिनि खां वॾी विशेषता आहे असांजी। उन खां पोइ ॿियूं असांखे धारणा करणियूं आहिनि, लेकिन असां जेतिरियूं बि कयूं आहिनि न, ओतिरो तव्हां बाबा खे पंहिंजे बारे में सभु कुझु ॿुधाए छॾियो। बाबा मां तव्हांखे पंहिंजो पीउ सम्झंदो आहियां, मां तव्हांजो ॿारु आहियां, लेकिन मूं में इहे अञा ताईं सुभाउ संस्कार आहे, मां एतिरी ई तव्हांजो चयो मञी सघंदो। तव्हांजो मूंखे चओ था उन मां तव्हांजो एतिरो ई चयो मञी सघंदो आहियां, लेकिन मां तव्हांखे पंहिंजो पीउ मञी करे हलंदमि, लेकिन मां इहे ई करे सघंदो आहियां या करे सघंदी आहियां। त इहे बि ॾिसो, अगरि कोई ॿारु अची करे माउ पीउ खां चए कि मां त तव्हांजो एतिरो ई चयो मञी सघंदो आहियां, मूंखां ॿियो न थींदो, त माउ पीउ उन अनुसार ॿार खे हलाईंदो आहे न, कि मुंहिंजो ॿारु एतिरो ई करे सघे थो त मां उन अनुसार ई उनखे हलायां, छॾंदो त न आहे। त ईअं ई हिते बि आत्मा ऐं परमात्मा, बाबा असांजो पीउ आहे, असां उन्हनि जा ॿार आहियूं। त बाबा चवनि था ऑनेस्ट आत्मा केरु आहे? जीअं बाप ॿारनि जे अॻियां जो आहे प्रत्यक्ष थियो आहे न, ईअं असां बि ॿार बाबा जे अॻियां असां जो आहियूं न, उहो ख़ुदि खे प्रत्यक्ष करो, बाबा खे ॿुधायो, ॻाल्हियूं छुपायो न। बाबा असांखे डांटदा मारदा न, बाबा असांखे ॿियो ई मदद कंदा। ईअं न कि बाप त सभु कुझु ॼाणंदो आहे, असां ईअं न सोचूं बाबा त सभु कुझु ॼाणंदो आहे, लेकिन बाप जे अॻियां स्वयं खे प्रत्यक्ष करणु सभिनि खां वॾे ते वॾी सहज चढ़ती कला जो साधन। अगरि तव्हां बाबा जे अॻियां पंहिंजी सची ॻाल्हि रखंदव न, जेतिरी बि हाणे अॼु ताईं असांजी स्थिति आहे, बाबा खे सची दिलि सां ॿुधाईंदासीं त बाबा चईंदा इहे ई सहज साधन आहे, सभिनि खां वॾो सहज, वॾे ते वॾो सहज चढ़ती कला में वञण जो साधन आहे। बाबा जे अॻियां ख़ुदि खे प्रत्यक्ष करो, अर्थात ख़ुदि जे चाट ॿुधायो। अनेक प्रकार जी बुद्धि जे मथां बोझ समाप्त करण जी सहज युक्ति आहे। बाबा खे पंहिंजो सचो चाट ॾियो। स्वयं खे स्पष्ट करणु अर्थात पुरुषार्थ जी मार्ग स्पष्ट थियणु। असां ख़ुदि जे बारे में बि बाबा खे ॿुधाईंदासीं न, प्रेज़ेंट स्थिति असांजी छा आहे, त असांखे बि पतो लॻी वेंदो मां केतिरी धारणा कई आहे, केतिरी मां करणु चाहींदी आहियां या करण ई न चाहींदी आहियां, या मूंखां ओतिरो ई थींदो। अमृत वेलो न थींदो आहे त बाबा खे सचो चाट ॾियो, बाबा मां अमृत वेलो न उथी सघंदी आहियां, त बाबा हुन रीति असांजी मदद कंदा। असां रोज़ु मुरली टाइम ते न ॿुधी सघंदा आहियूं या ॿुधंदा ई न आहियूं, बाबा उन अनुसार तव्हांखे मदद कंदा। त इन करे बाबा चवनि था स्वयं खे स्पष्ट करणु अर्थात पुरुषार्थ जो मार्ग स्पष्ट थियणु। स्वयं खे स्पष्टता सां श्रेष्ठ ठही सघंदासीं, स्वयं जी स्पष्टता सां श्रेष्ठ ठही सघंदासीं। लेकिन कंदा छा आहियो? कुझु ॿुधाईंदा आहियो, कुझु छुपाईंदा बि आहियो, ऐं ॿुधाईंदा आहियो त कोई सॉल्यूशन जे प्राप्त जे स्वार्थ जे आधार ते, कि असांखे इहा सॉल्यूशन मिले त मां ईअं करां, इन करे बाबा खे ॿुधाईंदा। असांखे त कुझु खपे ई न, असांखे त बाबा मिलियो, सभु कुझु मिलियो। बाक़ी बाबा जो चयो जेतिरो मञंदासीं उन अनुसार असांजो भविष्य ठहींदो। त कि कई ॿार जो आहिनि उहे छुपाईंदा आहिनि,
ॿुधाईंदा न आहिनि। चतुराई सां पंहिंजो केस सज धज करे मनमत ऐं परमत जी प्लान सुठी तरह सां ठाहे करे बाप जे अॻियां व निमित्त ठहियल हुई आत्माउनि जे अॻियां पेश कंदा आहिनि। पर सम्झो भले देहधारी न ॼाणनि, लेकिन बाबा त ॼाणंदा आहिनि न। बाबा त उन ॾींहुं चई न बाबा कि मां कहिड़ी बि आत्मा जे, मुंहिंजी ॾाढी सारियूं अखियूं आहिनि। उन ॾींहुं कल्ह चई बाबा उन ॾींहुं चई कि मुंहिंजी ॾाढी सारियूं अखियूं आहिनि, मां जंहिंखे चाहां उनखे उनजी पूरे कर्मनि खे ॾिसी सघंदो आहे। छो जो जीअं जीअं असां बाबा सां पंहिंजो बुद्धि योग जोड़ंदा आहियूं न, त बाबा खे तव्हांजे साम्हूं अगरि कोई आत्मा अची वई, तव्हां बाबा खे ॼाणंदा आहियो, तव्हांजे साम्हूं कोई आत्मा अची वई ॾाढी सुठी पाटदारी हिन सृष्टि ते, ऐं तव्हां निमित ठही विया हुनखे बाबा जो परिचय ॾियण लाइ, त अगरि तव्हां में अगरि असां एतिरो सुठी रीति ज्ञान न ॾेई सघंदा आहियूं, त बाबा असां द्वारा हुनखे दृष्टि ॾेई सघंदा आहिनि। तव्हांजी अखियुनि द्वारा, तव्हांजे मुख द्वारा बाबा हुनखे कुझु न कुझु अहिड़ो पॉइंट चई सघंदा आहिनि जीअं उन आत्मा जी बुद्धि खुली वञे। त असां सभिनि खे बाबा ॾिसी सघंदा आहिनि, छो कि असांजो बुद्धि योग बाबा सां कनेक्शन में आहे न, त असां सभिनि खे बाबा ॾिसी सघंदा आहिनि। हिन करे कॾहिं बि भूले करे बि असांखे बाबा सां कुझु छुपाइणो न आहे। मनमत परमत जा प्लान ठाहे करे बाबा खे न ॿुधाइणो आहे। जो आहे जीअं आहियूं उहो बाप खे असांखे ॿुधाइणो आहे। भोलेनाथ बाप समझ ऐं निमित ठहियल हुई आत्माउनि खे बि बोलो समझ चतुराई सां पंहिंजे पाण खे सचो सिद्ध करण सां रिज़ल्ट छा थींदी आहे। बाप दादा व निमित ठहियल हुई आत्माऊं ॼाणंदे हुए बि ख़ुशि करणु अर्थ अल्पकाल जे लाइ हाजी जो पाठ त पढ़ी वठंदा आहिनि। बाप दादा व निमित ठहियल हुई आत्माउनि खे ॼाणंदे हुए हुननि खे ख़ुशि करण लाइ हा त चईंदा आहिनि कि हा असां ईअं कंदासीं, हा असां ईअं कंदासीं। छो जी ॼाणंदा आहिनि कि हर आत्मा जी सहन शक्ति, समाइण करण जी शक्ति केसि ताईं आहे। इन राज खे ॼाणंदे हुए नाराज़ न थींदा आहिनि बाबा। ॾिसो शिव बाप चईंदा आहिनि न कि मां बाप जे संबंध में कॾहिं बि कंहिंखे कुझु बि न कंदो आहे। अंत में बाबा जो राइट हैंड धर्मराज, उन द्वारा पोइ असांखे सज़ा मिलंदी आहे। त बाबा त हिन समय सभु ॼाणंदा आहिनि, त बि बाबा राज खे ॼाणे नाराज़ न थींदा आहिनि। बाबा ॼाणंदा आहिनि मुंहिंजे ॿार में केतिरी सहन शक्ति, समाइण जी शक्ति आहे। उन्हनि खे ॿियो ई अॻियां वधाइण लाइ युक्ति ॾींदा आहिनि, राज़ी बि कंदा आहिनि। लेकिन राज सां राज़ी करणु ऐं दिलि सां राज़ी करणु फ़र्क़ु थींदो आहे। बाबा चवंदा आहिनि मां उन्हनि खे राज़ी बि कंदो आहे, लेकिन कंहिंखे राज सां राज़ी करणु ऐं दिलि सां राज़ी करण में फ़र्क़ु थींदो आहे। भई हिकु थींदो आहे असांखे कमु कढणो आहे, इन करे असां सभिनि खे राज़ी करे हलूं था। हिकु थींदो आहे असां दिलि सां सभिनि खे राज़ी करे हलूं था, असांखे हुननि सां कुझु कमु न आहे, लेकिन दिलि सां असां हुन सां राज़ी आहियूं। त बाबा बि चईंदा मुंहिंजो ॿारु किथे भटकी न वञे, किथे ग़लति रास्ते ते न हली वञे, किथे कुझु डिससर्विस न करे ॿाहिरि वञे। छो जी ॾिसो अगरि डिससर्विस कई त केॾे माण्हुनि जो रुकावट थींदी आहे न। माण्हू त सभु ॾिसंदा आहिनि न, त चईंदा फलानी जी नुंहुं, फलानी जी धीअ, फलानी जो फलानो फलानो बि सां बि हीअं थियो, ॾिस उहा बि हिन ज्ञान में वई, हुन सां बि हीअं थियो, हीअं त ॾिसो असांजो बि रुकिजी वेंदो। त हिन करे बाबा सभिनि खे राज़ी करे हलंदा आहिनि, किथे डिससर्विस न थिए।
पोइ बाबा चईंदा आहिनि ॿार ठहिणु चतुर चाहींदा आहिनि लेकिन भोला ठहिणु चतुर ठाहींदा आहिनि लेकिन भोला ठही वेंदा आहिनि। कीअं जो थोरे में राज़ी थी वेंदा आहिनि। पोइ ॿार बि सोचदा आहिनि कि हा भई बाबा त मञी आहे, हीअ दीदी दादी त मञी हुई, असां त ईअं चयो त थोरे में राज़ी थी विया न। हार की जीत सम्झी वठंदा आहिनि। आहे जन्म जन्म जी हार लेकिन अल्पकाल जी प्राप्ति में राज़ी थी पंहिंजे पाण खे सियानो होशियारु सम्झी पंहिंजी विजय सम्झी वठंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि ॾिसो न, कोई ॿार अगरि असां सां कूड़ ॻाल्हाए लेकिन असांखे पतो आहे उहो कूड़ थो ॻाल्हाए, लेकिन असां सोचूं चलो उनजी सम्झण जी उनजी करण खे असां ॼाणे वरितोसीं भई एतिरो ई करे सघंदो आहे, एतिरो ई सम्झी सघंदो आहे, त असां उनजी उहो कूड़ थो ॻाल्हाए असां सम्झंदासीं अच्छा अलाए सच चईंदो हूंदो, दिखावो करूं असां ताकी उनजो ईअं न असां उनखे कुझु चऊं त उनजो उमंग उत्साह ख़तमु थी वञे। लेकिन पोइ असां युक्ति सां उनखे अॻियां वधायूं न कि कूड़ उन वधंदो वञे। त इहे बाबा बि ॼाणंदा आहिनि मुंहिंजा ॿार छा था चवनि छा था करनि, लेकिन बाबा असांजे भविष्य हिकु बार अगरि बाबा या कंहिं दीदी दादी असांखे चई छॾियो कि तव्हां त कूड़ था ॻाल्हायो, हीअं थोरी असांखे पतो आहे तव्हां केतिरो पुरुषारत कंदा आहियो, तव्हां ईअं आहे ईअं, त जेको ज्ञान ॿुधंदा आहियूं उहो बि छॾे छॾियो, सेंटर ते ई न वञो, मुरली न ॿुधो न। त बाबा बि चतुर सुजाननि जो चतुर सुजान, बाबा बि ॼाणंदो आहे मुंहिंजे ॿार खे कीअं हैंडल करिणो आहे ताकी ज्ञान बि न छॾे ऐं पंहिंजी उहो बुराई बि छॾे छॾे। त लेकिन ॿार त सम्झंदा आहिनि कि मां जीती हुयमि, हार की जीत सम्झी वठंदा आहिनि। आहे जन्म जन्मांतर जी हार लेकिन अल्पकाल जी प्राप्ति में राज़ी थी पंहिंजी सियाना होशियारु सम्झी विजय मञी वठंदा आहिनि। बाप खे अहिड़े ॿारनि जे मथां रहम बि ईंदो आहे कि समझदारी जे परदे जे अंदरि पंहिंजे मथां सदा काल जे अकल्याण जे निमित ठही वेंदा आहिनि। बाबा खे अहिड़े ॿारनि जे मथां रहम ईंदो आहे जो पंहिंजी समझदारी जे परदे जे अंदरि पंहिंजे मथां सदा काल जे अकल्याण जे निमित ठही वेंदा आहिनि। अगरि इहे ई असां बाबा खे सच सच ॿुधायूं कि बाबा हा ईअं ईअं मुंहिंजो चार्ट आहे, मूंखे ईअं ईअं संकल्प ईंदा आहिनि, ईअं ईअं बोलण जी आदत आहे, ईअं ईअं कर्म थींदा आहिनि, त बाबा मदद बि करे। असां कूड़ जे मथां कूड़ ॻाल्हाईंदासीं त असांजो अकल्याण जे निमित असां ई थी वियासीं न। पोइ बि बाप दादा छा चईंदा, श्रेष्ठ पुरुषार्थनि जी भावी न आहे। त इहे बाबा असांखे ऑनेस्ट आत्मा केरु हूंदी आहे उन जे बारे में ॿुधाइनि था। जेकी ऑनेस्ट आत्मा हूंदी न उहो जो आहे जीअं आहे उहो बाप जे अॻियां स्पष्ट हूंदी, जेकी न हूंदी उहो चित्राई सां ॻाल्हियूं ठाहींदी रहंदी ऐं पंहिंजे ई अकल्याण जे निमित ठहींदी। 8वां ऑनेस्ट आत्मा अर्थात कहिड़ी बि ॻाल्हियुनि जे आधार ते फाउंडेशन न हुजे, कहिड़ी बि ॻाल्हियुनि जे आधार ते उन्हनि जो फाउंडेशन न हुजे। हर हिकु ॻाल्हि जे अनुभव जे आधार ते प्राप्ति जे आधार ते फाउंडेशन हुजे। ईअं न हुन चई त हीअं कयो, ऑनेस्ट आत्मा हर हिकु चीज़ अनुभव कंदी। ॻाल्हि बदिली ऐं फाउंडेशन बदिलियो, निश्चय सां संशय में अची वियासीं। अगरि असां ॻाल्हि जे हिसाब सां हलंदासीं, ॻाल्हियुनि जे हिसाब सां अगरि हलंदासीं त ॻाल्हि बदिली त निश्चय बि बदिली वेंदो, संशय में अची वेंदासीं। त ऑनेस्ट आत्मा ज्ञान जी हर ॻाल्हि खे पहिरियों अनुभव कंदी, अनुभव जे आधार ते अॻियां वेंदासीं न, पोइ भले कुझु बि थी वञे असां संशय में न ईंदासीं।
ॿियो शो कीअं जे क्वेश्चन में अची वियो हुन जी प्राप्ति जे आधार ते अनुभव न कंदो। त शो कीअं जे क्वेश्चन में अची वियो त प्राप्ति जे आधार ते अनुभव न कंदो। अहिड़ा कमज़ोर फाउंडेशन नंढी सी ॻाल्हि में हलचल पैदा करे ॾींदा आहिनि। अगरि असांजो फाउंडेशन ज्ञान जो फाउंडेशन अगरि हल्को हूंदो न हलचल में अची वेंदासीं। तंहिंजे करे ॾिसो कोई ज्ञान में न अॼु बाबा चई न स्नेह जो बीज विझो। कई ॿार बाबा जे घर में जो निस्वार्थ स्नेह मिलंदो आहे उन जे आधार ते हली ईंदा आहिनि। कई ज्ञान जे आधार ते हलंदा आहिनि, कई योग जे आधार ते हलंदा आहिनि। भई योग सुठो आहे, ज्ञान सुठो आहे, स्नेह सुठो आहे। कोई टोली खाइण ईंदा आहिनि। भई हिते रोज़ु गुरुवार ॾींहुं टोली मिलंदी आहे न। त हाणे केरु कहिड़े हिसाब सां अचे थो, लेकिन अगरि थोरो सो बि सम्झो कंहिं ॾींहुं कंहिं कुझु चयो स्नेह सां न ॻाल्हायो त हलचल में अची वेंदो। कोई ज्ञान जी पॉइंट खे सम्झियो न, कंहिं ॾींहुं कोई ज्ञान जी पॉइंट सुठी लॻी, कंहिं ॾींहुं कोई ज्ञान जी पॉइंट में संशय अची वियो त हलचल में अची वेंदो। कंहिं ॾींहुं योग में तूफ़ान आया, चईंदा अलाए कहिड़ा कहिड़ा ख़्यालात अचनि। जीअं जीअं बाबा खे यादि कंदा आहियूं न त असांजी आत्मा मां जेको कचिरो आहे न उहो निकिरंदो वेंदो आहे। त अहिड़ा संकल्प बि ईंदा जो असांखे अज्ञान काल में बि न ईंदा हुआ। अहिड़ा वीचार बि ईंदा जो असांखे अज्ञान काल में बि न आया। त कई बार त हलचल में अची वेंदा। त बाबा चवनि था हिन करे असांखे इहा हर ॻाल्हि जो अनुभव करिणो, सम्झणो। तॾहिं त हिन ज्ञान जी पहिरीं सब्जेक्ट छा आहे? ज्ञान योग धारणा सेवा। त ज्ञान जी गहराई में वञो, हुनखे सम्झो। जीअं ऐं पहिरीं ॻाल्हि त इहे ज्ञान सम्झो कि इहे ज्ञान ॿुधाइण वारो केरु, इहे ज्ञान असांखे कंहिं ॾिनो। भई ॿियो कोई नथो चए, इहे शिव बाप थो चए। असांजी आत्मा जो पीउ चए थो। त हुन में असांखे करण में शक्ति मिलंदी आहे, हुनखे असांखे सम्झण में शक्ति मिलंदी आहे। अगरि असां चईंदासीं बाबा जीअं चईं, बाबा जीअं चईं, त असां बाबा कोई ॻाल्हि सम्झ में न अचे त बाबा खां ई पुछंदासीं, बाबा तव्हां अॼु हीअं चयो न, हिन जो अर्थ छा आहे? ईअं मन ई मन में त असांखे उहो बाबा हुन ॻाल्हि जो अर्थ बि बुद्धि में टच कंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि ऑनेस्ट आत्मा हर हिकु ॻाल्हि जो अनुभव कंदी आहे। हिन करे उहो कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में हलचल में न ईंदी आहे। जीअं अॼुकल्ह जी हिकु रमड़ी ॻाल्हि बाप जे अॻियां छा रखंदा आहिनि कि 1977 ताईं त पवित्र रहणो हुयो, हाणे त ज़्यादा समय पवित्र रहणु मुश्किल आहे। लेकिन अगरि असां पवित्र रही करे जो प्राप्ति थी थिए आत्मा खे, कई माण्हू न छा कंदा आहिनि कि जेसिताईं मधुबन वञो, हा भई 1 साल ताईं पवित्र रहंदा, सभु प्रकार जी पवित्रता फॉलो कंदा, खान पान में, रहन सहन में, विकारनि सां, पोइ बाबा मिलन करे पोइ बसि वापसि उहे ई नॉर्मल दुनिया। चईंदा असां न रही सघंदा आहियूं बिना लहसुन प्याज जे, कीअं रहूं, विकारनि जी कीअं रहूं। असां त ॿाहिरि कमु कंदा आहियूं त असांखे खाइणो पवंदो आहे। अॼुकल्ह त बिना लहसुन प्याज जी कहिड़ी चीजूं थी मिलनि न। त छो जी अनुभव न कयो कि असां साल भर विकारनि में न वियासीं, साल भर असां काम क्रोध लोभ मोह अहंकार सां परहेज़ कईसीं, ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा सां परहेज़ कयासीं, लहसुन प्याज सां परहेज़ कयो, त असांखे फ़ाइदो छा थियो? ये अनुभव अगरि कोई करे त कोई वापसि कलयुगी दुनिया में वञे? छो जी अनुभव न आहे। त हिन करे बाप जे मथां ॻाल्हि रखंदा उहे ख़ुदि खे निर्दोष ठाहे करे ख़ुदा खे दोषी ठाहे ॾींदा आहिनि।
भई पहिरियों त हाणे त बाबा पको करायो अथई। पहिरियों कोई चईंदा हुया भई ॿियनि खे ॿुधाइण लाइ कि बसि हाणे नाइन छो जी लड़ाई बि थी हुई इंडिया पाकिस्तान जी, त ईअं ई थोरो थोरो हले पियो न। त पहिरियों माण्हुनि खे इहे केॾा सारा जापान जी हिरोशिमा जी की बसि हाणे त दुनिया ख़तमु थी वेंदी, हाणे त दुनिया ख़तमु थी वेंदी, पवित्र रहो। त माण्हू इहे लड़ायूं ॾिसी करे पवित्र रहंदा हुया। लेकिन कंहिं चयो बाबा 77 ताईं त विनाश थियो न, हाणे असां पवित्र कीअं रहूं। तव्हां त चयो 77 में विनाश थी वेंदो, पर बाबा त कॾहिं न चईंदा आहिनि। पर ईअं ई ॿार जो बि ईअं कढंदा आहिनि न अॼुकल्ह वीडियो बि ॾाढा था अचनि, एतिरे सालनि में विनाश थी वेंदो, एतिरे सालनि में। लेकिन बाबा थोरी डेट डिस्क्लोज़ कई अथई, ही त ॿार ख़ुदि करे पोइ ख़ुदि खे निर्दोष बाबा खे दोषी ठाहे ॾींदा कि बाबा ही त चवनि था विनाश थियण वारो आहे, लेकिन बाबा डेट थोरी ॿुधाई अथई। त पवित्रता ब्राह्मणनि जो निजी संस्कार आहे, हद जी संस्कार न आहे। हद जी पवित्रता अर्थात हिकु जन्म ताईं जी पवित्रता, हद जो सन्यास। लेकिन बेहद जी सन्यासी जो जन्म जन्मांतर जे लाइ अपवित्रता जो सन्यास करणो। त असांखे हद जी पवित्रता न धारण करणी आहे, बेहद जी करणी। हीअं न सोचो एतिरे में त विनाश थी वेंदो, चलो लसन प्याज नथा खाऊं, पोइ त उते 36 प्रकार जा भोजन मिलंदा, हाणे त चलो जीअं बि खाओ पीओ। पोइ हीअं छा थींदो, कॾहिं कॾहिं बोर थी वेंदा आहिनि, पोइ कुझु खाई वठंदा आहिनि। असांखे इहे बाबा जी दैवी गुण, दैवी जीवन छो अपनाइणो आहे, छो जो हिन में फ़ाइदो आहे। भले लड़ाई थिए न थिए, भले स्वर्ग अचे न अचे, लेकिन पवित्र रहण में विकारनि खे छॾे करे जीवन में केॾो सुख शांती आहे, है न। रोज़ लड़ाई झगड़े सां त बाबा जी खां ज्ञान योग सां शक्ति भरे इहो जीवन केॾो सुठो आहे। भले सतयुग अचे न अचे, लेकिन हाणे जो बाबा असांखे धारणा ई कराइनि था, हिन खे धारण करे जीवन जींदासीं त वैसे ई माण्हू सुख शांति ख़ुशी में रहंदा। बाप दादा पवित्रता जे लाइ कॾहिं समय जी सीमा न ॾींदा, समय जी सीमा ॾिनी हुई छा? ये थोड़ी चई विनाश ताईं पवित्र रहो। बाबा तो चवनि था हाणे अॻियां जो युग ई पवित्रता जे बल सां हलंदो। स्लोगन में भी ये लिखदा आहियो कि बाप से सदा काल जे लाइ पवित्रता सुख शांति जो वरसो असां वठूं था। त हिन सां सिद्ध आहे समय जे आधार ते पवित्र रहण, इन की कहिड़ी पवित्रता जी स्टेज चईंदासीं। इन से सिद्ध आहे कि कॾहिं स्वयं खे ऐं कॾहिं स्वयं जो अनुभव ऐं प्राप्ति जे आधार ते फाउंडेशन न आहे। अगरि असां सोचूं था भई एतिरे समय विनाश थी वेंदो, इन करे पवित्र रहूं था मन वचन कर्म, त असां अनुभव न कयो आहे, मतिलबु पवित्रता प्राप्ति। इन से सिद्ध आहे कि स्वयं के अनुभव प्राप्ति जे आधार सां फाउंडेशन आहे। त ऑनेस्ट ॿारनि खे लक्ष्य, इहो लक्ष्य न आहे। ऑनेस्ट अर्थात सदा होलीएस्ट, सदा परम पवित्र। त ऑनेस्ट ॿारनि जो इहे लक्षण न आहे। ऑनेस्ट अर्थात सदा होलीएस्ट। सम्झो कंहिंखे चइबो आहे ऑनेस्ट? त बाबा असांखे 8 पॉइंट ॿुधाई कंहिंखे चइबो आहे ऑनेस्ट। त उहे सभु असांखे स्वयं में धारण करणा आहिनि। तॾहिं असां छा ठही सघंदासीं? ऑनेस्ट। अच्छा, अहिड़ा सदा दिलि वारा सत्यता जे आधार ते सर्व जे
अच्छा अहिड़ा सिधा सच्ची दिल वारा सत्यता जे आधार ते सर्व जे आधार मूर्त हर कदम ऐं प्राप्ति जे आधार ते पंहिंजे जीवन जे हर कदम खे हलाइण वारा सच्ची दिल वारा सत्यता जे आधार ते सर्व जे आधार मूर्त हद ऐं हर कदम ऐं प्राप्ति जे आधार ते पंहिंजे जीवन जे हर कदम खे हलाइण वारा सदा श्रेष्ठ मत श्रेष्ठ गति ते हलण वारी आत्माउनि खे अहिड़े तीव्र पुरुषार्थनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। त बाबा हाणे असांखे छा चई कि अनुभव करो बाबा सां जो असांखे प्राप्ति थी आहे हर ॻाल्हि जो अनुभव कंदा हलूं पार्टियुनि सां मुलाक़ात करनि था स्वयं खे सदा विजयी अनुभव कंदा आहियो मास्टर सर्वशक्तिवान अर्थात सदा विजयी श्रेष्ठ पाठदारी आत्माउनि जो यादगार भी विजय माला जे रूप में आहे सिर्फ़ु माला न विजय माला बाबा चईंदा न रोज़ पंहिंजे मस्तक ते कहिड़ो तिलक लॻायो विजय जो तिलक लॻायो तॾहिं असां विजय माला में पिरोइण वारा ठही वेंदासीं विजय माला में पिरोइण इन सां सिद्ध छा थींदो आहे कि श्रेष्ठ आत्मा ही विजयी आत्मा आहे श्रेष्ठ आत्मा ही विजयी आत्मा आहे हिन करे विजय माला ॻायल आहे त अहिड़ा विजयी आहियो बसि तव्हां इहे ई तिलक लॻाईंदा हलो कि मां विजयी आत्मा आहियां इन सां असांखे सर्व कम में जीवन में हर संकल्प बोल कर्म में विजय मिलंदी कॾहिं माला में बाबा चईं अहिड़ा विजयी आहियो या कॾहिं माला में पिरोइजंदा आहियो कॾहिं निकिरी वेंदा आहियो ऑलवेज विजयी थींदासीं त असां विजय माला में ऑलवेज पिरोयल उहो रहंदासीं कहिड़ी बि ॻाल्हि में हार थियण जो कारण छा हूंदो आहे उहो ॼाणंदा आहियो हार खाइण जो मूल कारण आहे स्वयं खे असां बार बार चेक न कंदा आहियूं स्वयं खे बार बार चेक करो ट्रैफिक कंट्रोल इन करे ई लॻाइबो आहे न जो समय प्रति समय युक्तियूं मिलंदियूं आहिनि न उन्हनि खे समय ते यूज़ न कंदा आहियूं इन करे असांखे विजयी न थींदी आहे हिकु त बार बार चेक करो ॿियो बाबा जो युक्ति ॿुधाई अथई हुनखे यूज़ करो त बाबा चवंदा आहिनि कि न यूज़ कंदा आहियो त समय ते हार खाई छॾंदा आहियो युक्तियूं आहिनि बुद्धि में आहे लेकिन समय बीती वञण खां पोइ पश्चाताप जे रूप में स्मृति में ईंदी आहे त अहिड़ो हूंदो ईअं हुजे हा त ईअं करूं हा त चेकिंग जी कमज़ोरी हुजण जे कारण चेंज बि न करे पाईंदा तुरंत माण्हू चेक करे त चेंज बि थिए चेकिंग करण जो यंत्र आहे दिव्य बुद्धि असांखे बाबा बुद्धि ॾिनी अथई न सम्झ ॾिनी अथई कि हिन ॻाल्हि में हीअं करो हिन ॻाल्हि में हीअं करो हिन ॻाल्हि में हीअं करो त असांजी सम्झ ठीकु हूंदी त असां यथार्थ निर्णय कंदासीं त बाबा असांखे चवनि था कि सदा ई पंहिंजे पाण खे चेक करो जो युक्तियूं बाबा ॿुधाई अथई हुनखे यूज़ करे हलंदा हलो जो दिव्य बुद्धि ॾिनी अथई बाबा चेक करण जी उन द्वारा चेकिंग करो चेंज करो वैसे चेकिंग जो तरीक़ो चार्ट रखिणो त आहे लेकिन चार्ट बि दिव्य बुद्धि द्वारा ई ठीक रखी सघंदासीं न त दिव्य बुद्धि न त रॉन्ग खे बि राइट सम्झी वेंदा अगरि कोई यंत्र ठीक न त रिज़ल्ट उल्टी निकिरंदी अगरि असांजी बुद्धि दिव्य न आहे असांजी बुद्धि दिव्य न आहे त असां रॉन्ग खे बि राइट सम्झी वेंदा आहियूं त रिज़ल्ट उल्टी थी वेंदी इन करे बाबा असांखे चवनि था कि सदा पंहिंजी दिव्य बुद्धि द्वारा पंहिंजे पाण खे रोज़ चेक करो बार बार चेक करो ऐं बाबा जी युक्तियूं जो मिलियूं आहिनि बुद्धि में जो धारण आहिनि उन्हनि खे कम में लाए करे स्वयं खे चेंज कंदा अच्छा
कि चाट भी दिव्य बुद्धि द्वारा ही ठीक रखी सकता है। दिव्य बुद्धि हिकु यंत्र आहे। दिव्य बुद्धि द्वारा चेकिंग करण सां यथार्थ चेकिंग थींदी आहे। त दिव्य बुद्धि द्वारा चेकिंग करो त चेंज थी वेंदो। हार जे बदिले जीत थी वेंदी। सदा पंहिंजे खे हलंदे फिरदे लाइट जी कार्ब जे अंदरि आकारी फ़रिश्ते स्वरूप में अनुभव कंदा आहियो। हाणे बाबा असांखे ॿियो पॉइंट ॿुधाइनि था, पंहिंजे खे हलंदे फिरदे कंहिंजे अंदरि अनुभव करो, लाइट जी कार्ब जे अंदरि। जीअं कोरोना हुयो त पंहिंजे आसपास शील्ड लॻाए छॾंदा हुया न, पूरे कपिड़े जी न शील्ड लॻाए रखंदा हुया कोरोना में। त असांखे छा अनुभव करिणो आहे, असांजे आसपास न बाबा जी लाइट आहे। मां जीअं न स्टेज ते सभु तरफ़ अंधेरो हुजे, हिकु मथां खां लाइट एक्टर ते पईंदी आहे, त इहे सदा ख़ुदि खे सम्झो। वैसे बि ॾिसो हिन सृष्टि ते अज्ञान अंधेरो आहे न, ऐं असां ज्ञान सागर जे सोजरे में आहियूं। त ख़ुदि खे सदा ज्ञान सूर्य जी किरणनि जे हेठां सम्झो। इहो अभ्यास करो जो रोज़ु रोज़ु असां ॿुधंदा आहियूं न, हुनजो अभ्यास कंदा वेंदासीं न। हाणे त समय अहिड़ो हले थो, थोरो समय बि अभ्यास करो त संस्कार थो ठही वञे जल्दी। त ख़ुदि खे सदा छा अनुभव कंदो, मां बाबा जी लाइट जे अंदरि आहियां, हलंदो फिरंदो लाइट जी कार्ब जे अंदरि आकारी फ़रिश्ते जे रूप में अनुभव कंदा आहियो। जीअं ब्रह्मा बाप अव्यक्त फ़रिश्ते जे रूप में चारों ओर जी सेवा जे निमित्त ठहिया न, इहे बाप समान स्वयं के भी लाइट स्वरूप आत्मा, लाइट जे आकारी स्वरूप फ़रिश्ते स्वरूप में अनुभव कंदा आहियो। ब्रह्मा बाबा सां कोई मिलंदा हुया न लास्ट समय, त सभिनि खे लाइट 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 अनुभव थींदो हुयो। त बाप समान स्वयं खे भी लाइट स्वरूप आत्मा, लाइट जे आकारी स्वरूप फ़रिश्ते स्वरूप में अनुभव कंदा आहियो। बाप दादा ॿिन्ही जे समान ठहिणो, निराकारी रूप भी ऐं आकारी रूप भी, ॿिन्हिनि सां स्नेह आहे न, स्नेह जो सबूत आहे समान ठहो। त जॾहिं भी समय मिले न अभ्यास करो, मां निराकार आत्मा आहियां, बसि सभु कुझु भुलिजी वञे। हिन सृष्टि ते मां हिकु सितारो आहियां, ऐं बाबा भी बाबा सितारे जी लाइट मुंहिंजे मथां आहे। बाबा त ज्ञान सूर्य आहे, लेकिन आहे त बिंदी न। पोइ कॾहिं ख़ुदि खे फ़रिश्तो सम्झो, फालतू ॻाल्हियूं सोचंदो, इन खां त इहो अभ्यास करो न। ॿियो ई तव्हांजी परेशानी, तव्हांजी प्रॉब्लम जल्दी सॉल्व थी वेंदी। कॾहिं कॾहिं वेठे वेठे माण्हू ॻाल्हियूं सोचंदा न, इहे ॻाल्हियूं सोचो त तव्हांजी जेकी भी प्रॉब्लम हूंदी न, जेकी भी ॻाल्हि जल्दी सॉल्व थी वेंदी। जंहिंसां स्नेह हूंदो आहे त जीअं उहो चईंदो आहे उअं ई कंदा आहियूं न, उअं ई ॻाल्हाईंदा आहियूं, उअं ई कर्म कंदा आहियूं। स्नेह अर्थात संस्कार मिलाइण। त अगरि असांखे बाप दादा सां स्नेह आहे त बाप दादा सां पंहिंजो संस्कार मिलायो, ऐं संस्कार मिलाइण जो आधार ते स्नेह भी हूंदो आहे। संस्कार न मिलंदा त केतिरो भी स्नेही ठहिण जी कोशिशि करो, ठहींदा ई न। ॿार अगरि असां वांगुरु न करे, संस्कार माउ पीउ जहिड़ा न हुजनि, त केतिरो भी कोशिशि करो, जेको असां जहिड़ो हूंदो न, जीअं असांजो चयो वेंदो आहे, उहो ज़्यादा स्नेही लॻंदो। त ॿिन्हिनि बाप जे स्नेही आहियो न। बाप समान ठहिण अर्थात लाइट रूप आत्मा स्वरूप में स्थित थियणु, ऐं दादा ब्रह्मा दादा समान ठहिण अर्थात ख़ुदि खे फ़रिश्तो सम्झ। त अगरि शिव बाप सां प्यार आहे त मां आत्मा लाइट स्वरूप भी आहियां। अगरि ब्रह्मा दादा सां भी प्यार हा त ख़ुदि खे हड्डी मांस वारे शरीर में न सम्झो, मां लाइट जे शरीर में आत्मा वेठी।
भई बाप खे स्नेह जो रिटर्न उन्हनि जे समान ठही करे ॾियणो आहे। त अगरि असां निराकार ऐं फ़रिश्ते स्वरूप में रहंदासीं तॾहिं सम्झो त हमेशह बाप दादा सां गॾु आहे। त स्नेह जो रिटर्न ॾियो था न, फ़रिश्तो ठही करे हलंदा आहियो कि 5 तत्वनि सां अर्थात मिट्टी जे ठहियल उहे देह अर्थात धरनी जी तरफ़ आकर्षित थींदा आहियो। ख़ुदि खे लाइट जे शरीर में हलणु फिलणु सुठो आहे या हिन हड्डी मांस वारे शरीर सां आकर्षित थी वेंदा आहियो। जॾहिं आकारी थी वेंदो त इहा देह धरनी आकर्षित न कंदी असांखे। जॾहिं असां आकारी थी वेंदासीं न त इहा देह अर्थात इहा धरती, बाबा देह खे धरनी चईंदो आहे, धरनी चईंदा आहिनि, त इहे असांखे आकर्षित न कंदी। बाप समान ठहिणु अर्थात डबल लाइट ठहिणु। ॿई ही लाइट आहिनि न, उहा आकारी उहा निराकारी रूप में न। त हिन जो असां फ़ोटो बि ठाहे सघंदा आहियूं। ख़ुदि जो लाइट जो शरीर ठाहियो, हुन में मां आत्मा वेठी आहियां। त ॿई समान आहियो न, समान ठाहींदव त समृत ऐं विजयी रहंदव। अगरि असां बाप समान ठही वियासीं न, बाप दादा समान, त असां शक्तिशाली समृत अर्थात शक्तिशाली ऐं विजयी ठही वेंदासीं। समान न त कॾहिं हार, कॾहिं जीत, कॾहिं हलचल में ईंदव। अचल थियण जो साधन आहे बाप समान ठहिणु। अचल थियण जो साधन छा आहे? बाप समान ठहिणु। हलंदे फिरंदे सदे पंहिंजे खे निराकारी आत्मा या कर्म कंदे हुए अव्यक्त फ़रिश्तो सम्झो। मां हथ सां नथी खणा, पंहिंजे हथ में बि लाइट ॾिसो, ये लाइट जो हथ आहे। ईअं जॾहिं तव्हां एकांत में आहियो, जॾहिं तव्हां अकेले में कमु था करो न, कॾहिं कॾहिं त हूंदो ई आहे, या कॾहिं बि तव्हां अकेला वेठा आहियो त घर जो कमु कुझु बि कर्म कंदे हुए बि अभ्यास करो। मुंहिंजो ये लाइट जो हथ आहे ऐं मां गिलास खणा थी, पाणी थी पियां। मां लाइट जे हथनि सां कमु थी करां, मां लाइट जे पेरनि सां हलां थी। ये अभ्यास करण सां उहो स्वरूप ईंदो। बाबा संडे जी मुरली में चई न, कीअं बि करो मां तव्हांखे फ़रिश्तो त ठाहींदमि ई सही, या प्यार सां ठहो या मार सां ठहो। हा, त छो जी असां ई बाबा खे पहचानंदा आहियूं। स्वर्ग में बि असांखे हलणो आहे, हुन दुनिया में न त केरु रहंदो। त तंहिंखां सुठो त असां इहा अभ्यास करे हलूं त मज़ो बि ईंदो। त बाबा चवनि था कि हलंदे फिरंदे सदे पंहिंजे खे निराकारी आत्मा या कर्म कंदे हुए अव्यक्त फ़रिश्तो सम्झो, त सदा मथे रहंदो। अगरि बुद्धि असांजी मथे रहंदी, उड़ंदा रहंदा ख़ुशी में, पोइ सची में तव्हांखे ॻाल्हि बि नंढी लॻंदी, टेंशन बि ख़तमु थी वेंदी, बोझ बि ख़तमु थी वेंदो, बंधन बि ख़तमु थी वेंदो। इन जो मतिलबु इहे न असां कमु न कंदासीं लेकिन हल्का थी करे। फ़रिश्तो सदा उड़ंदो हुए ॾेखारींदा आहिनि। फ़रिश्ते जो चित्र बि पहाड़ी जे मथां ॾेखारींदा आहिनि। फ़रिश्तो अर्थात ऊची स्टेज ते रहण वारो। फ़रिश्ते जो चित्र बि पहाड़ी ते ॾेखारींदा आहिनि न, त पहाड़ी ते ॾेखारणु मतिलबु ऊची स्थिति, अर्थात ख़ुदि खे देह जी धरनी में न सम्झी करे जॾहिं असां लाइट जे शरीर में सम्झंदासीं न, त असां हीअं लॻंदासीं जीअं असां पहाड़ ते वेठा आहियूं। अर्थात असांजी स्थिति ऊची, अहिड़ी कंहिंखे साक्षात्कार थियो हूंदो कि असां हीअं देह रूपी धरनी खां परे लाइट जे शरीर में मां आत्मा आहियां, फ़रिश्तो। त कंहिं ॾिठो हूंदो साक्षात्कार में, त हुननि ईअं ॾेखारे छॾियो आहे, ऊची पहाड़नि ते फ़रिश्ता आहिनि। फ़रिश्ता अर्थात ऊची स्टेज ते रहण वारा। कुझु बि हिन देह जी दुनिया में थींदो रहे, लेकिन फ़रिश्तो हमेशह मथां खां साक्षी थी करे पाठ ॾिसंदो ऐं सकाश ॾींदो। मतिलबु कोई दुख सुख कहिड़ी बि ॻाल्हि हूंदी न, त
त उहो न दुख जी ॻाल्हियुनि में दुखी बि न थींदो, सुख जी ॻाल्हियुनि में सुखी बि न थींदो। उहो सिर्फ़ु साक्षी थी करे हर हिक जो पार्ट ॾिसंदो आहे। जीअं कई माण्हू हूंदा आहिनि सीरियल ॾिसंदा आहिनि न त दुख जी ॻाल्हियुनि में दुखी थी वेंदा आहिनि, ऐं कई सिर्फ़ु मथां सीरियल ॾिसंदा आहिनि, उहो पंहिंजी सम्झ सां ॾिसंदा आहिनि। जीअं त नाटक था करनि, उन्हनि खे रोइण वोइण न ईंदो आहे, खिलण बि ज़्यादा, बसि हा ईअं ॾिसे थो ठीकु आहे। त ईअं आहे, असांजे साम्हूं कुझु बि थिए थो, असां साक्षी थी करे बाप दादा सां गॾु ईअं ॾिसो जीअं असां टीवी में खेल था ॾिसूं ऐं उन्हनि खे सकाश ॾींदा रहो। त सकाश बि ॾियणो आहे, छो जे कल्याण जे प्रति निमित आहे न। हाणे टीवी जी सीरियल में कुझु थिए थो त हुन में त असांखे पतो आहे झूठ आहे, लेकिन हिते सच आहे। असांखे नज़र अचे थो फलाणे खे चोट लॻी आहे, फलाणो ॾाढो दुखी आहे, लेकिन असां हुनजे दुख में दुखी न थी करे साक्षी ॾिसंदे हुए हुनखे सकाश ॾियूं कि हिन जो इहो सूर जल्दी लही वञे, हिन जी इहो दर्द जल्दी ख़तमु थी वञे, हिन जी चोट जल्दी ठीकु थी वञे। ईअं तॾहिं तव्हां फ़रिश्तो कहलाईंदा। बाक़ी ईअं न असांजे आसपास ईअं लाइट नज़र ईंदी, लाइट ॾिसण जी कोशिशि न कजो, सिर्फ़ु असांखे हीअं ॾिसणो आहे। जीअं टीवी में असां ॻाल्हियूं ॾिसंदा आहियूं न, हाणे एक्सीडेंट थींदो, किथे भूकंप ईंदो, किथे छा थींदो, असां त न्यूज़ ॾिसूं था ईअं छा थी थिए, उन समय उन्हनि खे सकाश ॾियो, उन्हनि जे लाइ सुठो सुठो सोचो। सकाश बि ॾियणो आहे, छो जे कल्याण जे प्रति निमित आहियूं। साक्षी थी ॾिसंदे सकाश अर्थात सहयोग ॾियणु। सीट सां उतरी करे सकाश न ॾिजो, ख़ुदि खे बाप दादा सां गॾु सम्झो। मां निराकार आत्मा परमधाम में परमात्मा सां गॾु, परमधाम निवासी परमात्मा सां गॾु आहियां, वञी बुद्धि मथे रहे। फ़रिश्ते स्वरूप में ब्रह्मा बाबा सां गॾु आहियां ऐं मां इहे टीवी थी ॾिसां। दुनिया में बि असां इहे अखियूं बि इहे ई चईंदा आहिनि न कैमरो आहे, त असां इहे ॾिसूं था। पोइ ख़ुदि खे हुन स्मृति में रखी करे पोइ ॾिसिजो, न त उहो दुख जी ॻाल्हियुनि में फसी वेंदो। सीट सां न उतरजो, सकाश ॾियण बि ही निभाइणो। निभाइण अर्थात कल्याण जी सकाश ॾियणु न। कंहिंजे दुख में रोई करे छा करूं, तंहिंखां सुठो त हुनखे बि शक्ति ॾियूं, असां बि हुनजे प्रभाव सां परे रहूं, बाप दादा सां गॾु रहूं, ऊची स्टेज ते स्थित थी करे ॾियणो आहे। इन जो विशेष अटेंशन ॾियो। हाणे दुनिया में हले थो न इहो ई आए दिन, किथे छा किथे छा किथे छा, त असांखे छा कमु छा निभाइणो आहे, उन्हनि खे सकाश ॾियणो आहे, अर्थात उन्हनि जे बारे में कल्याण प्रति ॾिसणो आहे, हिननि जो बि कल्याण थिए। निभाइण अर्थात मिक्स न थी वञो, लेकिन निभाइण अर्थात वृत्ति दृष्टि सां उन्हनि खे सहयोग जी सकाश ॾियो। न कॾहिं कॾहिं हुते ॻाल्हाए बि न सघंदा आहियूं, ज्ञान बि न ॾेई सघंदा आहियूं, पर हुते वेही तव्हां उन्हनि माण्हुनि जे विच में उन माण्हू खे ॾिसंदे हुए मन में संकल्प करो, ये शांत आत्मा है, शांत आत्मा है, शांत आत्मा है। बाबा खे यादि करे उन आत्मा खे शांति जी किरनियूं ॾियो, सुख जी किरनियूं ॾियो, इहा सहयोग ॾियो। पोइ सदा कहिड़े बि प्रकार सां जे वातावरण जो सेक असांजे मथां न ईंदो। अगरि सेक ईंदो त सम्झणो खपे साक्षीपन जी स्टेज न आहे। थोरो सो बि दुख जी लहर आई न त सम्झणो खपे साक्षीपन जी स्टेज न आहे। कार्य जे साथी न ठहिणो आहे, बाप जो साथी ठहिणो आहे। उन्हनि माण्हुनि जे साथी न ठही वञिजो, बाप जो साथी ठही करे उन्हनि माण्हुनि खे बि दुख सां दूरि कजो। जिते साक्षी ठहिणो खपे हुते साथी ठही वेंदा आहियो त सेक लॻी वेंदो। हिन जो बि केॾो अभ्यास आहे। जॾहिं पूरो ट्रस्टीपन हूंदो न तॾहिं असां उहा स्थिति धारण करे सघंदा आहियूं। मुश्किल न आहे, इहे सभु सहज आहे। सिर्फ़ु थोरो सो असांखे एकांत में रोज़ पंहिंजे पाण खे पको करिणो।
कि मां बाप जो ॿार आहियां, इहे सभु बि आत्मायूं असांजा भाउ आहिनि। सिर्फ़ु तव्हांखे थोरो अभ्यास करिणो आहे, जेको मुंहिंजो पति पत्नी ॿार माउ पीउ संबंधी चीजूं चईंदा आहिनि न, हुन जे बदिले तव्हांखे अभ्यास करिणो आहे कि इहे सभु आत्मायूं आहिनि। पोइ तव्हांखे जॾहिं बि कोई परिस्थिति ईंदी न, हुन समय उहो अभ्यास कम में ईंदो, त असां उन्हनि जे दुख में दुखी न थी करे बाप जो साथी रही करे उन्हनि खे सकाश ॾींदासीं। जाते साक्षी ठहिणो खपे उते साथी ठही वेंदो आहे, त सेक लॻंदो आहे। ईअं निभाइण सिखंदा हो त दुनिया जे अॻियां लाइट हाउस ठही करे प्रख्यात थींदा। तॾहिं असां दुनिया जे अॻियां लाइट हाउस, भई कोई माण्हू चईंदा न कि इहे त सभिनि जी मदद करणु अची वेंदो आहे, त उहो त स्थूल मदद कंदा आहिनि। लेकिन जॾहिं असां इहे अभ्यास, जॾहिं असां ॿियनि खे सकाश ॾींदा वेंदासीं न, उते बि शांती जी, त असां द्वारा माण्हुनि खे शांति सुख प्रेम आनंद जी किरणियूं अनुभव थींदियूं, मतिलबु उन वाइब्रेशन अनुभव थींदा असां द्वारा। तॾहिं असां लाइट हाउस ठही करे प्रख्यात थींदासीं। अॼुकल्ह जी लहर कहिड़ी आहे, महारथियुनि जे मन में जीअं शुरू में जोश हुयो कि पंहिंजे हम जिन्स खे अपवित्रता सां पवित्रता में लाहिणो ई आहे। पहिरियों जोश यादि आहे न, कहिड़ी लगन हुई, पहिरियों त पवित्रता ते कहिड़ा हंगामा थिया हुया। त पहिरियों लहर इहा हुई, सभिनि खे छुड़ाइण जी लगन हुई, शक्ति भरण जी बि लगन हुई। आदि में जोश हुयो कि हम जिन्स खे छुड़ायूं बचायूं। हाणे अहिड़ी लहर आहे, चाहे हलंदे हलंदे कमज़ोर थियण वारा, चाहे नई आत्मायूं जो बि बंधन मुक्त युक्त आहिनि, अहिड़नि खे बंधन मुक्त ठाहिणो एतिरो जोश आहे या ड्रामा ते छॾे छॾंदा आहियूं। वर्तमान समय असां माण्हुनि जो पाठ कहिड़ो हुजणो खपे, वरदानी महादानी कल्याणकारी। त ड्रामा त चलो आहे ई, लेकिन त असां बि त कोशिशि करूं। कोई आत्मा बंधन में आहे, कोई आत्मा खे कोई दुख आहे, कोई अपवित्रता जे कारण कोई आत्मा परेशान थी थिए, कम से कम असां ज्ञान वठूं था, असांजो अनुभव करूं था, असां उन्हनि जे लाइ एतिरो त संकल्प करूं, इहा आत्मायूं बि बाप खे पहचाने करे पंहिंजो वरसो वठी वठनि। केर बि आहे तव्हांजो संबंधी आदि जेका बि मिलंदा आहिनि, दैहिक संबंधी बाबा जा ई ॿार आहिनि न, त हुननि जे लाइ कम से कम असां इहे संकल्प था करूं कि इहे सभु आत्मायूं बि बाबा खां वरसो वठी वठनि कंहिं न कंहिं तरीक़े सां। ईअं न सोचो ड्रामा में हूंदो त ईंदा न, पहिरियों असांखे संकल्प जो बीज बोइणो आहे, पोइ उहा उन आत्मा खे कीअं बि अचिणो हूंदो, तव्हांजे द्वारा अचिणो आहे या ॿिए जे द्वारा अचिणो आहे। असां संकल्प कंदासीं न, त अॼुकल्ह त टीवी मोबाइल में बि केॾो कुझु हले थो। असांजे संकल्प सां उहो माण्हू टीवी में बि उहो ॾिसणु लॻी वेंदो, तव्हांखे पतो ई न लॻंदो। वरदानी जो महारानी जो कल्याणकारी जो पाठ हले थो न, ड्रामा त आहे, लेकिन ड्रामा में असांजो पाठ छा आहे, त इहे लहर ज़रूरु फैलाइणी आहे कि महादानी वरदानी कल्याणकारी जी। जीअं फायर ब्रिगेड खे जोश ईंदो आहे, आग लॻी वई त रुकी न सघंदी आहे, ईअं ई असांखे बि इहे संकल्प बि करिणो आहे, जोश अचिणो खपे कि जीअं असां बाप खां वरसो वठूं था, उहा सभी आत्मायूं बि बाप खां वरसो वठनि। तव्हां हिते संकल्प कंदव न घर वेठे कि सभी आत्माउनि खे बि बाप जो वरसो मिली वञे। असांजे संकल्प सां कोई न कोई आत्मा ज़रूरु जगदी आहे कंहिं न कंहिं द्वारा। जीअं फायर ब्रिगेड खे जोश ईंदो आहे, आग लॻे थी त रुकी न सघंदी आहे, त ईअं ई लहर हुजणी खपे। असांजी लहर सां उन्हनि जो बचाव आहे। अगरि तव्हां माण्हू ड्रामा चई छॾे ॾींदा आहियो या सोचंदा आहियो राजधानी स्थापना थिए थी, त उन्हनि जो कल्याण कीअं थींदो? जी सम्झो कोई
अहिड़ी संस्कार वारी आत्मा आहे बाबा जे घर में बि। त माण्हू बाबा चईंदा आहिनि न कि राजधानी ठहे थी, सभु प्रकार जा ॿार त खपनि न। त असां ईअं न सोचूं हीअ कोई प्रजा में हली वेंदी, कोई दास दासी ठही वेंदी, अहिड़ा कर्म थी करे। असां कम से कम हुन जे लाइ कल्याण जो संकल्प करूं कि हिन जो बि भलो थिए, हीअ बि बुराइनि सां विकारनि सां बचे। त नॉलेजफुल हुजण जे कारण इहे नॉलेज आहे कि इहे ड्रामो आहे, लेकिन ड्रामा जे अंदरि असांजो कर्तव्य छा आहे? असांजो कर्तव्य छा आहे? सभिनि जे लाइ शुद्ध सोचणु, सभिनि जे लाइ शुभ चिंतन हलंदो रहे। महारथियुनि जी लहर छा हुजणी खपे? कुझु बि ॿुधंदा आहियो त शुभ चिंतन हलणो खपे, पर चिंतन न हलणो खपे। कोई तव्हांखे केतिरो बि ॿुधाए फलानी एॾी ख़राबु आहे, लेकिन तव्हांजे मन में हुन जे लाइ शुभ चिंतन हलणो खपे। असांजी शुभ चिंतन उन्हनि जी बुद्धि खे बि शीतल ठाहे छॾंदी। असां अगरि सुठो सोचंदासीं, उन्हनि जे लाइ सुठो चईंदासीं, त उन जेके माण्हू ॿुधाइणा आहिनि उन्हनि जी बि बुद्धि शीतल थी वेंदी। ऐं जंहिंजे बारे में असां चऊं था शुभ चिंतन करूं था, हुननि जी बि शीतल थी वेंदी। तव्हां माण्हू छॾे ॾींदा आहियो त उहा त विया। हिन करे असांजी ड्यूटी छा आहे? शुभ चिंतन करणु। छो जो प्रैक्टिकल में निमित असां शक्तियुनि जो बाट आहे न, बाप त बैकबोन आहे। शक्तियुनि खे कहिड़ी स्थिति में रहणो खपे? जीअं देवियुनि जे चित्र में 2 विशेषता ॾेखारियूं आहिनि। अखियुनि में मातृ भावना ऐं हथनि में शस्त्रधारी अर्थात असुरनि जो संहार करणु वारी। देवियुनि जी अख में छा? केॾी माता जी भावना ईंदी आहे न। देवियुनि जी अख में केॾी रूहानियत हूंदी आहे, केॾी दया क्षमा उन्हनि जी अखियुनि में ईअं नज़र ईंदो। त अखियुनि में मातृ भावना आहे ऐं हथनि में शस्त्रधारी अर्थात असुरनि जो संहार करणु। मातृ भावना अर्थात रहम जी भावना, संहार जी भावना बि आहे। संहार अर्थात संहार करणु अर्थात उन्हनि जे आसरी संस्कारनि खे ख़तमु करण जो प्लान बि हुजे ऐं रहम बि हुजे। देवियुनि जे हथ में कहिड़ा अस्त्र शस्त्र आहिनि? ज्ञान जा अस्त्र शस्त्र। त संहार करणु मतिलबु अर्थात उन्हनि जे आसरी संस्कारनि खे ख़तमु करण जो प्लान ऐं रहम बि करणु। लॉफुल ऐं लवफुल जो बैलेंस ॾेखारींदा आहिनि न देवियुनि जे चित्र में। ॿई साथ साथ आहिनि। इहे जो कमज़ोरी जी लहर आहे, इहे जीअं ये ईअं न आहे कि विनाश जे कारण प्रत्यक्ष थी वियो। बाबा चवनि था ॿई साथ साथ हुजे, लॉफुल ऐं लवफुल। ये जो कमज़ोरी जी लहर आहे, ईअं न कि विनाश जे कारण प्रत्यक्ष थी वञे। कमज़ोरी ॾाढे समय ई हूंदी आहे, लेकिन हाणे छिपी न सघंदी। पहिरियों अंदरि गुप्त कमज़ोरी हलंदी रहंदी आहे, हाणे समय नज़दीक अचे थो। इन करे कमज़ोरी छिपी न सघंदी आहे। राजा ठहण वारा, प्रजा पद वारा, कम पद वारा, सेवाधारी ठहण वारा सब प्रत्यक्ष थींदा। अंत में जो साक्षात्कार चयो आहे न, उहो कीअं थींदो? ये साक्षात्कार कराइनि था। बाक़ी ईअं न कमज़ोरी न हुई हाणे थी या न, लेकिन हाणे प्रसिद्ध रूप में चांस मिलियो। त बाबा असांखे चवनि था कि हाणे अगरि असांखे जो चेंज करिणो आहे चेंज करो, लेकिन जो अंत समय पोइ उहो कमज़ोरी रहिजी वेंदी। पोइ उन कमज़ोरी जे अनुसार असांखे मार्क्स बि कम मिलंदा, पोइ उन अनुसार असांजो साक्षात्कार बि थींदो। त इन करे बाबा चवनि था कि हाणे ख़ुदि खे चेक करो ऐं चेंज करो। जीअं समाप्ति जे समय सभु बीमारी निकिरंदियूं आहिनि, उहा समाप्ति जे समय थियण जे कारण हर हिक जी वैराइटी कमज़ोरियूं प्रत्यक्ष थींदियूं।
त असांजी कमज़ोरी प्रत्यक्ष थिए हिन खां पहिरियों असां चेक करे बाबा खे ॿुधाए करे चेंज करे छॾियूं। हाणे त हिकु लहर ॾिठी, पोइ त कई लहरियूं ॾिसंदव। हाणे अति में ज़रूरु वेंदो, अति में वञिणो त ज़रूरु आहे। अति थी वियो पोइ अंत थी वेंदो। जो बि अंदरि कमज़ोरियूं आहिनि अंदरि छिपी न सघंदियूं, कंहिं न कंहिं रूप में प्रत्यक्ष में ईंदियूं, लेकिन असांजी भावना रहे कि इन्हनि सभिनि जो बि कल्याण। बाबा चवनि था भले तव्हांखे कंहिंजी हाणे कमज़ोरी नज़र अचे बि थी, लेकिन असांजी भावना छा हुजे, इन्हनि सभिनि जो बि कल्याण थिए। असांखे ख़ुशि न थियणो आहे ॾिस हिन मूंसां बुरो कई, हिन करे हिन सां बुरो थियो न। असांखे बि हुनजे लाइ छा संकल्प करिणो आहे, इन जो बि कल्याण थिए। तव्हां वरदानी आहियो त अपकार, तव्हां वरदानी आहियो त तव्हांखे हर संकल्प हर आत्मा जे प्रति कल्याण जो हुजे। अगरि तव्हांखे वरदानी ठहिणो आहे त असांजो हर संकल्प छा हुजे, हर आत्मा जे प्रति कल्याण जो हुजे। लहरियूं त ॿियो बि ईंदियूं, हिकु ख़तमु थींदी ॿी ईंदी। मतिलबु तव्हां सां बुरो करण वारा त ॾाढा ईंदा, माया अनेक प्रकार सां ईंदी, लेकिन असांजो कर्तव्य छा आहे, शुभ चिंतक। ये सभु मनोरंजन जा बाय प्लॉट आहिनि, ऐं हिन सां ई असांजो पद स्पष्ट थींदो। जेतिरो तव्हांजे लाइ माण्हू बुरो करे ओतिरो तव्हां हुनजे लाइ सुठो सोचंदव, तॾहिं ई तव्हांजो पद ऊच थींदो। इहो थींदो रहंदो। आशीर्वाद सीन त थियणी आहे। हिकु तरफ़ नया नया रेस में ॾेखारे में ॾींदा आहिनि, ॿी तरफ़ थकल वारा रुकण वारा बि प्रसिद्ध थींदा। टी तरफ़ ॾाढे समय सां कमज़ोर रहियलूं आत्मायूं, उहो बि प्रत्यक्ष थींदी। त नथिंग न्यू आहे। कोई अचे थो, कोई वञे थो, कोई थके थो, कोई इन में ये कमज़ोरी आहे। टीचर हूंदे बि ये न असां आश्चर्यवत थी करे अरे हिन टीचर में अहिड़ी कमज़ोरी आहे, हुन सेंटर जी उहा टीचर ईअं पई करे। हिते सभु स्टूडेंट आहिनि, त असांखे बि छा करिणो आहे, सभिनि जे प्रति। लेकिन असांजो कमु असांखे यादि रखिणो, नथिंग न्यू, सभिनि जे प्रति रहम जी दृष्टि भावना ॿई साथ हुजे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।